जेको असांजो वस्त आहे असां पावर में कोन आहियूं जो असांखां ख़बर किथे खां आणींदो पावर में कोन आहियूं अब असां ॻोढ़नि में गॾु आहियूं अब असां रोडनि ते गॾु आहियूं अब असां एहतजाज में गॾु आहियूं अब असां ख़ुशी में गॾु आहियूं अब असां ज़ुल्म ऐं ज़्यादती जेका थिए थी पई उन जे लाइ आवाज़ बुलंद करण में सिराई तव्हां सां गॾु आहे सिराई जी पूरी टीम गॾु आहे मां जस्ट ॾींदो आहियां पंहिंजे ज़िले जे सदरनि खे तालुके जे सदरनि खे जेके घर घर वञी ही तबलीग करे दोस्तनि खे दावतूं ॾेई ऐं पाण मुरादो ई दोस्त खणी था अचनि मां उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां पंहिंजे मर्कज़ी उहिदेदार साहिबनि जो थोराईंदो आहियां जेके मुंहिंजी सॼी टीम आहे सुप्रीम काउंसिल जा डॉक्टर शबीर साहब जेका तकीर कई डॉक्टर शबीर साहब शहदादपुर में हिकिड़ो वॾो नालो आहे ऐं मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे अहिड़ा पढ़िया लिखिया जंहिंजे लाइ दुनिया मोहताज हुजे उहे पासा ख़ासि करे इतिहाद जे फ़र्द जी सूरत में तव्हां सां गॾु आहिनि इन्हनि दोस्तनि ते असांखे फ़ख़ुरु करणु घुरिजे ऐं फ़ख़ुरु मूंखे